शहर फिटो आहे दरिया जे वहुकरे जे सबबु। दरिया कॾहिं हिन पासा वहे कॾहिं हिन पासा वहे, पोइ कॾहिं हिनखे रोड़े हिनखे फिटाए वियो ऐं उन खां पोइ मूं ठपो को लधो, उन ते लिखियलु हो काज़ी अब्दुल समद बिन याकूब। उहो ठपो को त मूंखां खीसे मां किथे विञाइजी वियो, उहो मूंखे हथु कोन थो अचे। पर उन वक़्तु उन जे हिसाब सां बि हिन ते 450-500 साल थी विया। सिंध जी तारीख़ जे दज़ में दफ़न थियल पुराणनि ऐं क़दीम मागनि में हिकु माग डंडी बि आहे, जेको टंडो मोहम्मद ख़ान जे तालिक़े बुड़ी शाह करीम खां 5 किलोमीटर ओलह तरफ़ आहे। हिन तारीख़ी माग मुतालिक़ मसदगा मालूमात कंहिं वटि बि मौजूदु न आहे, पर कुझु मुअर्रिख़नि जहिड़ोक डॉक्टर इब्राहिम सिंधी लिखे थो त डंडी 700 साल पुराणो शहरु आहे, जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दरिया जे रुख़नि तब्दील करण सबबु 2 भेरा तबाह थी चुको आहे। हिन जो चवणु आहे त डंडी ते नालो हिते डंडूं हुअण सबबु पियो। हिते घणियूं डंडूं हूंदियूं हुयूं, मला बिरादरी जी अक्सरियत रहंदी हुई। हिते हिकु बुज़ुर्ग शेख महमूद उर्फ़ शेख ममून जी दरगाह मौजूदु आहे। हीउ दरवेश पंहिंजे दौर जो वॾो बुज़ुर्ग हो, जंहिं वटि कलोरनि जे दौर हुकूमत में जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ हज़रत शाह अब्दुल करीम बुल्ली वारे जी दरगाह तामीर करण लाइ मुल्तान मां दरिया रस्ते सुरूं घुरायूं हुयूं, त उन वक़्तु हू हिते शेख ममून वटि ईंदो रहंदो हो। डंडी जी तारीख़ी अहमियत जेको असांखे सम्झ में आहे त 450 साल तक़रीबन शाहजहां जे वक़्त में ई तपा ज़िला ऐं दिहूं अंग्रेज़नि ठाहियूं। शेख महमूद अलाह जो वॾी आई आहे किथां, पोइ कहिड़े तरफ़ खां कीअं, उहो बि उन ज़माने में उन जो मुक़बरो उन जी हयाती बि हुई, शहर बि हो, गुज़ारे वियो ऐं मुक़बरो थियो। हिन शहर बाबति उहो बि चयो वञे थो त जॾहिं अंग्रेज़नि 1857 ईस्वी में सिंध ते कब्ज़ो कयो हो, उन वक़्तु झिरक शहर डिवीज़न जी हैसियत रखंदो हो। गुनी ज़िलो हो ऐं डंडी तालुको हो, पर वक़्त जे सितम ज़रीफ़ियन सबबु अॼु जो डंडी शहर हिकु दड़े ते क़ाइमु आहे। दड़े मथे ऐं हेठां कुझु होटलूं ऐं दुकान आहिनि। किन तारीख़दाननि जो उहो बि चवणु आहे त हिन शहर जी आर्कियोलॉजी खाते वारा खोटाई कराइनि त घणो कुझु हिन बाबति मालूम थी सघे थो। डंडी जे ओभर में 1 किलोमीटर ते सिंधू दरिया जो ॾाॾूरी पतण अॼु बि मौजूदु आहे ऐं ॾखण तरफ़ क़दीमी शहर ॾाॾूं बि मौजूदु आहे, जिन जो सदियनि खां डंडी सां रिश्तो रहियो आहे। पर अफ़सोस सिंध जे आर्कियोलॉजी खाते हेसि ताईं हिन क़दीमी माग तरफ़ ध्यानु न ॾिनो आहे।